ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا ونحشره يوم القيامة أعمى قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا قال كذلك أتتك آياتنا فنسيتها وكذلك اليوم تنسى وكذلك نجزي من أسرف ولم يؤمن بآيات ربه ولعذاب الآخرة أشد وأبقى أفلم يهد لهم كم أهلكنا قبلهم من القرون يمشون في مساكنهم إن في ذلك لآيات لأولي النهى فلولا كلمة سبقت من ربك لكان لزاما وأجل مسمى فاصبر على ما يقولون وسبح بحمد ربك قبل طلوع الشمس وقبل غروبها ومن آناء الليل فسبح وأطراف النهار لعلك ترضى فلا تمدن عينيك إلى ما متعنا به أزواجا منهم زهرة الحياة الدنيا لنفتنهم فيه ورزق ربك خير وأبقى وأمر أهلك بالصلاة واصطبر عليها لا نسألك رزقا نحن نرزقك والعاقبة للتقوى اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه أجمعين अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान पाक खे असां इंसान ज़ात जी हिदायत लाइ मोकिलियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुरान जो बयान करण लाइ पैदा कयो। इंसान ज़ात जी ज़िंदगी जो मक़सद ॿियो कोन्हे, सिर्फ़ अल्लाह ताला जी सुञाण ऐं क़ुरान जे हुक्म ऐं तरीक़े सां सुञाण। रब तबारक व तआला जंहिं तरीक़े सां चाहे थो उन तरीक़े सां अल्लाह खे सुञाणबो, छाकाणि त जंहिं शख़्स जी सुञाण करणी हूंदी आहे एड्रेस उन खां पुछबी आहे त तुंहिंजी एड्रेस छा आहे। रब तबारक व तआला जी सुञाण असांखे मक़सूद आहे, अलाह जी एड्रेस छा आहे सुञाण कीअं कबी को अलाह ताला क़ुर पाक में ॿुधाई आहे। तंहिं करे असांखे अलाह जे मर्ज़ीअ ते रब खे सुञाणणो पवंदो, न पंहिंजे मर्ज़ीअ ते। दुनिया रब तबारक व तआला जे सुञाण में ॾाढी ग़लती कई। हिकिड़ी दुनिया आहे जेका अलाह ताला खे मञे थी त वजूद अथसि, ॿिया उहे जेके चवनि था त वजूद ई कोन्हे। जेके चवनि था वजूद कोन्हे उन्हनि जे मुक़ाबले में आहे वारा घणा आहिनि। छाकाणि त जेके चवनि था त अलाह आहे, आहे में त घणा शरीक आहिनि, यहूदी, नसारा, हिंदू, भील, ॾेढ, मुस्लमान त हुया आहिनि। बाक़ी जेके न था कनि उहे तमामु थोरी क़ौम आहे, घणी क़ौम कान्हे का। इहा हिकिड़ी जमात रब तबारक व तआला आहे, ॿियो उन जो मुक़ाबले में को शरीक कोन्हे। इन कोन्हे वारे मसइले में जेके चवनि था त ख़ुदा ई कोन्हे त पोइ शरीक ख़ुदा जो कीअं मञींदा? उन्हनि शिरक जो बि इनकार कयो। मुस्लमाननि चयो त अलाह हिकिड़ो आहे, उन सां ॿियो कोन्हे। कोन्हे में जिन इनकार कयो ख़ुदा जो, उन्हनि वटि शिरक जो बि इनकार आहे, तंहिं करे कोन्हे में त उहे बि शरीक थी विया। हिकिड़ो आहे, ॿियो कोन्हे। जिन अलाह ताला सां ॿियनि खे बि शरीक कयो पोइ वरी उहे कटिजी विया। बहरहाल इत्तिफ़ाक़ वारो मुसलम मज़हब हिकु त अलाह आहे, उन सां ॿियो शरीक कोन्हे। असांजे मुस्लमान मोमिन सां इन ॻाल्हि में दुनिया शरीक थी वई। मुस्लमान चयो त ख़ुदा आहे, दुनिया सारी चयो त ख़ुदा आहे, हिकिड़ी जमात चयो त ख़ुदा कोन्हे। वरी मुस्लमान चयो त हुन सां ॿियो शरीक कोन्हे, त जेके ख़ुदा जो ई वजूद जो इनकार था कनि कोन्हे में त उन्हनि शरीक जो बि इनकार कयो, त उहे कोन्हे हुजण में त मुस्लमान सां शरीक थी पिया।
उहा दुनिया जेका ख़ुदा सां शरीक थी बणाए वरी उहा कटिजी वई छो त ॿधरियूं हेॾे अची वियूं। इन तरह अलाह तबारक व ताला जो वजूद अकेली तरह सां बि मञियल आहे। इन अलाह तबारक व ताला सां तालुक रखणु फ़र्ज़ थी पियो जो उन ख़ालिक पंहिंजे कुदरत ऐं हिकमत सां वजूद जी दौलत अता कई। ऐं हीअ ज़रूरी आहे त जेका बि शइ दुनिया में पैदा थिए थी हुन जेको मर्कज़ हूंदो जिते हुनजी खाण आहे रखियल, तेल त हुनजी खाण, मिठाण त हुनजी खाण, कौराण हूंदी त हुनजी खाण, सोन हूंदो त हुनजी खाण, जवाहर हूंदा त हुनजी खाण, मच्छी आहे त हुनजी खाण, समुंड। बहरहाल हर शइ जे लाइ जेका बि दुनिया में पकड़ियल शइ नज़र अचे त हुनजे लाइ खाणियूं आहिनि। इंसान जे वजूद में बि इहे खज़ाना आहिनि अंदरि पियल। हिकिड़ो आहे इंसान जो वजूद बि सिफ़तूं, इंसान जो वजूद आहे ज़रूरु वजूद जी का खाण बि हुजे। वरी इंसान खे सिफ़तूं आहिनि, अखियुनि सां ॾिसे थो, इन ॾिसण जी बि का खाण हुजे, ॿुधे थो, कननि जी बि का खाण हुजे, ॻाल्हाए थो, कलाम जी बि का खाण हुजे, ॼाणे थो, इल्म जी बि का खाण हुजे, इरादा थो करे त इरादे जी बि का खाण हुजे, जीअरो आहे हयाती जी बि का खाण हुजे। हा, अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। ईअं त पोइ असांखे इंसान जे वजूद ते नज़र करण खां पोइ खाण जी तलाश करणी पवंदी त शयूं आयूं काॾूं। सोन जो माण्हू जे कननि में पियो आहे आयो काॾूं, ओॾो आयो। हर शइ जी खाण ॾे हिकदमि माण्हू जो ज़हन वेंदो आहे, उते उहा अणखुट शइ हूंदी आहे। त पोइ असांजे अखियुनि में जेका नज़र आहे, इन नज़र ऐं दीद बिसारत जेका आहे इन जी खाण किथे आहे, उहा बसीर जी तजली अलाह ताला जी ज़ात आहे, जिते अणखुट उहा नज़र आहे। असांजे कननि में ॿुधण जी ताक़त आहे, खाण हिकिड़ी मौजूदु आहे जेका रब तबारक व ताला जी समीअ जी तजली आहे। कलाम असांजी ज़ुबान ते पैदा कयल आहे, जीअं त जानवर पखी पखण पंहिंजी ॿोलियुनि में ॻाल्हाइनि था, कलाम जी खाण जिते आहे उहा कलीम जी तजली आहे। असांजे दिमाग़ में इल्म आहे, उते अलीम जी तजली आहे। असांजे दिलि में इरादा आहिनि, उते मुरीद जी तजली आहे। असां वटि ज़िंदगी हयाती आहे, उते हय जी तजली आहे। असां वटि ताक़त आहे, उते कदीर जी तजली आहे। उहो पाण समीर बसीर अलीम कलीम हई मुरीद क़दीर मौजूदु पंहिंजे ज़ाती वजूद सां। हीअ आहे अलाह तबारक व ताला जो वजूद। बाक़ी सवाल ॾिसण में छो नथो अचे? माण्हू चवंदा आहिनि त ॾिसण में ख़ुदा छो नथो अचे? मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, ॾाढी तजीब पई आहे। गुल आहिनि, हिते गुल रखिया अथव, हा न, हे गुल आहिनि, हथ ते जो खणी रखो त हथ ते पिया आहिनि, हथ ते गुल, बाबा गुलाब जा गुल जेकॾहिं ॿुधो, मुंहिंजे हथ ते गुलाब जो गुल आहे, ॾिसंदव त ॻाढ़ो, सिंघंदव त ख़ुशबूदार, हीअं गौर लॻे थो कुझु आहे की न? हाणे तव्हां छा ॾिठो? गुल जो रंग, गुल त कोन थियो, गुल जो रंग ॾिठो आहे न, रंग गुल जो आहे न, छा ख़ुदि न आहे? भला ॿियो छा आहे? गुल जो, गुल जी बू सिंधियो, छा गुल जी बू? गुल त कोन सिंधियो, गुल जी बू सिंधियो न। गुल त ॿी शइ आहे, बू ॿी शइ आहे न। हे वज़न हथ ते हेतिरो सारो गौर नथो लॻे, गुल जी गौराण, गुल त ख़ुदि न, पर गुल जी गौराण हथ खे लॻे थी न। ॾिसो, हे लकुड़ा न मूंखे हथ में, हे लकुड़ा मुंहिंजे हथ में, हा मुंहिंजे हथ में लकुड़ो मुंहिंजो, इन माना मां ख़ुदि पाण लकुड़ आहियां, लकुड़ जी शइ, मां बि शइ, तुंहिंजो डांद, तुंहिंजो ढोर, तुंहिंजो गढ़, तुंहिंजो गढ़ माना तूं, तुंहिंजो गढ़ माना तूं, ईअं त न आहे। तुंहिंजो डांद माना तूं, तुंहिंजी गाॾी माना तूं। हिते ॿ शयूं आहिनि न, गुल जी बू, गुल जो रंग, गुल जो वज़न, गुल छा चइबो आहे? बाक़ी गुल उहो ॾेखारे थो ख़बर पए। जे चवंदे त मां ॻाढ़ो सां चवंदासीं ॻाढ़ा रंग उतर, जे चवंदे मूंखे बू थिए थी चवंदासीं बू हुनजो ख़ुशबू थिए थी चवंदासीं सुगंध आहे हुनजो। जे चवंदे त गौराण चवंदासीं गुल जी गौराण, गुल कहिड़ी शइ आहे जंहिंमें बू ॿिया, जंहिंमें वज़न ॿिया, जंहिंमें रंग ॿिया, गुल ॾेखार। भला गुल हिकिड़ो जौहर आहे, गुल हिकिड़ो असुल आहे, उहो असुल शइ ॾिसण में न ईंदी, उनखे रंग ॾिसण में थो अचे, उनजी बू सिंघण में थी अचे, उनजो वज़न हथ खे थो लॻे, जौहर ॾिसण में न ईंदा आहिनि। पोइ जॾहिं जौहर ॾिसण में तोखे नथो अचे, हथ वारी जेका शइ उहा तोखे ॾिसण में नथी अचे, उनजो असुल तोखे ॾिसण में नथो अचे, उनजा रंग आरज़ा नज़र था अचनि, त जेको ख़ाल खे जौहर आहे सो कीअं ॾिसण में ईंदो? ॻाल्हि सम्झ में आई की न आई? सलात पढ़ो रसूल अलाह सल्लल्लाहु अलैहि इहो आहे रब तबारक व तआला, ज़ालिकुम अल्लाह रब्बुकुम फअन्ना तुफ़कून। अलाह तो क़ुरान में फरमाए, इहो तव्हांजो पालींदड़, काॾे इन खां मुंहुं मोड़ींदव?
इहो पालींदड़ आहे तव्हांजो। ही मुख़्तसर मां एड्रेस ॿुधाई अलाह ताला जी, जेका इहा एड्रेस मां इन तरीक़े सां ॿुधाई जंहिंमें इस्लाम कुफर जो सुवाल ई कोन्हे। केरु बि हुजे ॿुधे, ईअं न आहे त मुस्लमान त ख़ुदा खे मञे, न गैर मुस्लिम हुजे, यहूदी हुजे, नसारो हुजे, दहरी हुजे, ख़ुदा जो मुनकिर हुजे। ख़ुदा जा मुनकिर त तमामु सवला आहिनि सम्झाइण। दहरिया ऐं सोशल कम्यूनिज़म वारा इन्हनि खे ख़ुदा मञाइण अहिड़ो सवलो आहे, मुशरिक जा कुझु ॾुखियो आहे। छो त मुशरिक ख़ुदा खे बि मञे थो, वरी ॿिए खे बि मञे थो। इहा ॾुखी ॻाल्हि आहे न। हा, दहरियो जेको अथव कुआरी छोकिरी वांगुरु अथव, झटि मुड़ुस ॾे जान छुटी, पर मुशरिक थोरो खरियल ज़ाइफ़ वांगुरु खार हुनजी कीअं विञाइजे, उहा मुसीबत सम्झो था की न ॻाल्हि कान्हे। खरियल ज़ाइफ़ ॾुखी विञाइण दीदी करणु, हा मुड़ुस बि अथव ॿिए सां बि वास्तो अथव। हा, दहरियो अथव कुआरी छोकिरी, झटि खणी मुड़ुस ॾे जान छुटी। दहरियुनि खे ख़ुदा मञाइण ईअं अथव, सवलो छोकिरे खे खणी पढ़ा आहे। हा, बाक़ी मुशरिक ईअं अथव जीअं खरियल ॻाल्हि हुजे, मुड़ुस त वञे थी, पर पोइ ॿियो जेको अथव उन खे कीअं जान छुटे। ॻाल्हि सम्झ में आई की न? ऐं मोमिन मुवाहिद अथव, मोमिन मुवाहिद अथव शरीफ़ औरत वांगुरु बसि। अलाह ताला असांखे शराफ़त अता करे। اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى اصحابه اجمعين برحمتك يا ارحم الراحمين। अलाह ताला तो फरमाए, मन आरद अन ज़िक्री फइन लहू मईशतन दंका, जेको मुंहिंजे यादि खां मुंहुं मोड़ी त तुंहिंजी ज़िंदगी ज़ाहिर थी वेंदी। बसि अलाह तो फरमाए, मूंखे यादि करणु त ज़िंदगी ज़ाहिर थी वेंदव। हा, जिन ख़ुदा खे मञियो आहे तुंहिंजी ज़िंदगी आराम वारी आहे, जिन ख़ुदा खे विसारियो आहे ज़िंदगी ज़ाहिर। रब तबारक व तआला तव्हां असांजी ज़िंदगी छा सजाई करे पंहिंजी यादि नसीब कराए। मां अर्ज़ु कयो त अलाह तबारक व तआला जो नज़र कई काइनात ते, रब तबारक व तआला खे रहम आयो त हेॾी मां मख़लूक़ात पैदा कई आहे। हाणे हिन सां मां ॻाल्हायां त सही, छो त जंहिंसां जो जंहिंखे पैदा करे थो ॻाल्हाए न। हाणे ॿार ॼमंदा आहिनि माण्हू खे, पुट थींदा आहिनि, धीअर थींदा आहिनि, ॻाल्हाए पियो हुननि सां, घर वारी शादी कबी आहे ॻाल्हाए बि आहे, भाउ थींदो आहे ॻाल्हाए पियो आहे, पीउ आहे ॻाल्हाए पियो आहे, मिट माइट दोस्त ॼणा गॾिया वेंदा ॻाल्हाईंदा न। रब ताला जे हेॾी काइनात पैदा करी त अलाह सां ॻाल्हाए न, इहो फ़र्क़ु थी पियो। अलाह तबारक व तआला ॾिठो, हाणे हुन सां ॻाल्हाइजे, हुन सां कलाम कजे, उन्हनि खे कुझु पंहिंजी ॻाल्हि सम्झाइजे, के पंहिंजियूं ॻाल्हियूं के हक़ हुकूक आहिनि हुननि खे ॾिजनि। पोइ रब ताला इहो इरादो कयो, फरमाइना अरज़ना अल-अमानत अला समावात वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलनहा वअशफक़ना मिनहा। अलाह ताला जो फरमाए त असां पंहिंजी अमानत पेश कईसीं, कलाम जी अमानत, इल्म जी अमानत, हुकुम जी अमानत, हुकुम जी अमानत, इल्म जी अमानत, कलाम जी अमानत, पंहिंजे मार्फत ऐं सुञाणप जी अमानत असां पेश कईसीं आसमान ते। आसमान ते त साईं मूंखे त एतिरी सम्झ ई कान्हे जो मां तोखे सम्झी सघां, तुंहिंजे हुकुमनि ते हली सघां। ज़मीन खे चयोसीं, आसमान जो अचियो त हुन में सभु अची वियो, मलाइक बि अची विया, सिज चंड बि अची विया। ज़मीन खे चयोसीं, ज़मीन में इनकार कयो, गाह सलाह ओभर खज़ाना जेके बि अंदरि हुयसि, सोन चांदी हीरा जवाहर तेल पेट्रोल सभिनी इनकार कयोसीं। असां ॿुधो रहेगा, तोखे कीअं सम्झंदासीं असां, तुंहिंजी मार्फत जो हक़ असां ॼाणी कोन सघंदासीं। वरी फरमाए त जबरनि खे हुकुम कयोसीं, जबरनि खे चयोसीं असांजो वीचारो कोन्हे, इहा रुॻो असांजी दिलि खे अजाई थी। बाक़ी तुंहिंजी मार्फत, तुंहिंजी सुञाण उठ उगा इहा कोन करे सघंदा जबल में असां। अलाह ताला जो जबलनि वीचारनि त एॾी ताक़त जी हूंदे बि एॾा कमज़ोर आहिनि। इन ॻाल्हि ॼाणो, जेकॾहिं हे क़ुर जबलनि ते विझां थो त बोरा बोरा थी वञनि, तिबाह थी वञनि, पाणी बि निकिरी वञनि। मथां एॾी ताक़त खे तव्हां कुझु क़ुर ॼाणो सम्झंदा आहियो, क़ुर ॼाणो का ताक़त कान्हे। बसि पोइ रब ताला ॾिठो त हाणे इहे सॼी काइनात नंढा परिवार बि ॿियो कुझु हाणे नज़र अचे थो। आसमान बि इनकार कयो, ज़मीन बि इनकार कयो, जबलनि बि इनकार कयो। हाणे बाक़ी कहिड़ी मख़लूक आहे? आसमान में मलाइक बि अची विया, ज़मीन में जीत जो पखी पखण वण टण बि अची विया, हीरा जवाहर सोन चांदी बि अची विया। जबल इहे हेॾा सारा फिज़ाई मख़लूक सारी हुन में अची वई, पखी पखण ॿिया जेके मथे रहनि था, सभिनी इनकार करे बीह रहिया। अलाह ताला जे सारी काइनात पैदा कयल रब ताला खे संदसि मर्ज़ीअ ते सुञाणण जे लाइ, संदसि हुकुमनि ते हलण जे लाइ, संदसि मार्फत खे संदसि इरादे ते करण जे लाइ जाब कान। अलाह ताला अर-रहमान, रब जी रहमत वरी जोश कान। अर-रहमान, अलाह ताला रहमत कई। अर-रहमान अल्लमल क़ुरान, क़ुरान जी तालीम जो फ़ैसिलो कई। चए त क़ुरान जी तालीम बि ॾींदासीं त वठनि नथा, कंहिंखे ॾियूं? ख़लक़ल इंसान, इंसान खे पैदा कई क़ुरान जी तालीम लाइ। बसि रब ताला मदरसो खोले दुनिया जे अंदरि, शागिर्द पैदा कई क़ुरान जा। अर-रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान, इंसान खे पैदा कई अल्लमहुल बयान। क़ुरान जेको संदसि कलाम हो, अहिड़ी ज़ुबान ॾिनई इंसान खे जो हू बहू क़ुरान जीअं ख़ुदा पढ़ियो तीअं पढ़े। इहो कमाल करे छॾियो न अलाह ताला।
जेको कलाम पंहिंजो पाण पढ़ंदो हो पंहिंजे कुदरत सां, बिना आवाज़ जे, बिना कंहिं लहजे जे, बिना कंहिं कैफ़ियत जे, बिना कंहिं वात जे, बिना कंहिं ज़ुबान जे, बिना कंहिं हर्फ जे, बिना कंहिं हिकायत जे, रब ताला पंहिंजे ज़ात में पाण कलीम हो। उहो संदसि कलाम अज़ली हुयो, उहो अबदी आहे, उहो सरमदी आहे, उहो दहरी आहे। हाणे अलाह तबारक व तआला इहो कलाम हिन इंसान जी ज़ुबान ते पैदा थो करे। फरमाए थो त मुंहिंजी रहमत एॾो जोश खाधो जो क़ुर जी तालीम मूंखे ॾियणी पई ऐं पोइ उनजे लाइ पैदा कयो इंसान खे, ऐं वरी इहो क़ुर पढ़णो बयानु करण में सेखारियोमांसि। मुंहिंजी रहमत जो छा तार आहे। हाणे इंसान छाजे लाइ आहे? मां पुछां थो तव्हांखे, क़ुर जे लाइ। क़ुर कंहिंजे खां आयो? बसि किसो ख़तमु। इहो नज़रियो तव्हां ख़्यालु रखो। असां क़ुर जा, क़ुर असांजो। केरु बि हुजे इंसान थो, मां चवां मुस्लमान जी ॻाल्हि कान्हे हिते। मां मुंड खां ॾींहुं चए त मुस्लमान जे लाइ मां नथो ॻाल्हायां। तव्हां असां मुस्लमान जी हैसियत में बयानु करियूं था, पर ॻाल्हि ॿियनि जे लाइ आहे, सारी दुनिया जे लाइ आहे। छो त इंसान जो लॻ सारी दुनिया ध्यानु ॾिसो, रंग कहिड़ो हुजे, कारो हुजे, शीदी हुजे, गोरो हुजे, भूरो हुजे, हिंदुस्तानी हुजे, चीनी हुजे, ईरानी हुजे, रूमी हुजे, तुर्की हुजे, अंग्रेज़ हुजे, रूसी हुजे, आहे की न? ऐं सभिनी खे छा चइबो आहे? हिकिड़ो अखर इंसान। हा, जीअं इंसान हिकिड़ो अखर आहे, क़ुर बि हिकिड़ो अखर आहे। फरमाए थो रहमान, रहमान बि हिकिड़ो अखर आहे। रहमान अल्लमल क़ुरान, क़ुर जी तालीम ॾिनी। ख़लक़ल इंसान, इंसान खे पैदा की। अल्लमल बयान, बयान जी तौफ़ीक़ हुनखे ॾिनी। क़ुर सारी दुनिया बयानु करे सघे थी की न? ज़ुबान ॾिनी आहे न। इंसान जो मक़सदु क़ुर आहे। क़ुर जो अचणु इंसान खे ॿिए खे ॾिनो। दुआ करियो अलाह तबारक तआला असांखे तव्हांखे क़ुर जो वफ़ादार बणाए। बसि इहो मक़सदु आहे ज़िंदगीअ जो। तव्हां असां सभई इहो मक़सदु बणाए छॾियो ज़िंदगीअ जो त अलाह ताला असांखे क़ुर जी तालीम ॾे। रब तबारक तआला जंहिं रहम सां असांखे पैदा कयो, जंहिं रहम सां क़ुर जी तालीम मुक़ररु कई, तंहिं रहम सां अलाह तबारक तआला जो उन रहम मुंहिंजा सां फ़ाइदो वठी क़ुर सां ॾींदी। इहो मक़सदु आहे। असां दुआ त कयो ताला असांजे मुल्क ऐं हुकूमत खे बि क़ुर जी तालीम जो ताक़त ॾे। मुस्लमान यादि रखो, मां तव्हांखे हिकिड़ी ख़ासि अपील करण में आयो आहियां। अॼु रब तबारक व तआला इंसान खे पैदा कयो क़ुर जे लाइ। असां क़ुर जा आहियूं, असांजा बचा बि क़ुर जा आहिनि, मर्द औरतूं सभु क़ुर जा आहिनि। क़ुर सिखो, सेखारियो, पंहिंजे अयाल खे क़ुर ॿुधायो। नंढड़ा जेके बचा अथव सभु वक़ुफ़ करे क़ुर जे लाइ। बसि क़ुर आयो, सभु कुझु आयो। जे क़ुर कोन्हे पोइ सारी दुनिया जी दौलत हुजे, सुख कोन्हे। बसि सुख कोन्हे। दौलत हुजनि, खज़ाना हुजनि, मिल्कियत हुजनि, बादशाही हुजे, उहो को सुख कोन्हे। क़ुर हुजेसि पोइ परवाह न आहे। मुफ़्ती साहिब खे विधो जेल में, हे तहरीक जे अंदरि, त उते शुरू कई शरह तिरमिज़ीअ जो। बसि ॿाहिरि वरी छॾे ॾिस, वरी मदरसे कासिम मुल्तान में पढ़ाए, ऐं जेके जेल में क़ुर जहिड़ी शइ आहे, तिरमिज़ी शरह आहे न क़ुर जो हदीस। हाणे भुटो साहिब जे जेल में अगरि छा कंदो हूंदो, मां पुछां थो। बसि हा, सही माना में काठ में छा पढ़ी कंदो, पढ़ंदो त छा करे सघंदो। मुंहिंजो मतिलबु आहे त क़ुर वारो दुनिया में आख़िरत में ख़ुशि आहे। अलाह ताला जेको मुंहिंजे क़ुर खां मुंहुं मोड़ींदो, हुनजी ज़िंदगी तंग थींदी। वरना शुरू यौमल क़ियामत फरमाए त क़यामत ॾींहुं सांधो करण खे उथारींदासीं। अलाह ताला क़ुर ॾिनो आहे असांखे। बाबा इहो मक़सदु आहे असांजी ज़िंदगीअ जो। रब तबारक तआला क़ुर कंहिंखे सेखारे, फरमाए थो त रहमान अल्लमल क़ुरान। रहमान क़ुर जी तालीम ॾिनी, कंहिंखे पैदा की ख़लक़ल इंसान। क़ुर जी तालीम पहिरीं कंहिंखे ॾिनी हुई? इक़रा बिस्मि रब्बिकल ज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़। इहो कंहिंखे फरमाई? हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। ख़लक़ल इंसान में मुराद इहा त अलाह ताला पैदा जे करे दुनिया में इंसान कयो आहे त इहो कयो आहे। क़ुर कंहिं ॾे मोकिलियो, इन ॾे मोकिलियो, कंहिं ॾे फ़इन्नहु नज़लहु अला क़ल्बिक, तुंहिंजे दिलि ते था लायूं। कंहिंजे दिलि ते क़ुर लथो? हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। अलाह ताला कंहिंखे क़ुर जे लाइ पैदा कयो? सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैदा कयो। अलाह ताला कंहिंखे बयान सेखारियो? फरमाए थो त इन अलैना जमअहु व क़ुरान नबी ला तुहर्रिक बिही लिसानक। तूं क़ुर ॿुध, ज़ुबान बि न चो, तूं सब्र करे वेह। किरात ॾाढिया बि न कर, किरात होड़िया बि न कर, पर ज़ुबान बि न चो ख़ाली। छो त इहो क़ुर तुंहिंजे कल्ब में जम बि मां कंदुसि, वरी ज़ुबान उथलाईंदुसि बि मां, बयान बि मां कराईंदुसि। हाणे छा सम्झ में? वरी हाणे ॿुधो आयत खे। रहमान, रहमान रहमत कई, अल्लमल क़ुरान, क़ुर जी तालीम ॾिनई, ख़लक़ल इंसान, इन इंसान खे पैदा कई। अल्लमल बयान, इन खे बयान सेखारी। इहो कहिड़ो आहे? सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह। हाणे जेकॾहिं असांजी दिलि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि सां गॾिबी, त उते जेको क़ुर आहे, जेको फैज़ आहे, उहो वही असां वटि ईंदो। तव्हां चवंदो त कीअं गॾु हुई? तुंहिंजो जेको तुंहिंजो यारहें दर्जे जहिड़े ज़मीन जो दरिया सां ॻंढियल आहे कि न कोन्हे? हा न, पोइ दरिया जो उहो पाणी ईंदो आहे न।
कसड़ी ईंदी आहे, कसी में वाड़ी थींदी आहे, वाई में वॾो वारो थींदो आहे, वॾे वारो घटि ईंदी आहे, घटि मुंहिंजो वरी नौर में नूर वारो ईंदो आहे, नूर वारो वरी निकिरंदो आहे राइस के नालो राइस कान दरिया में निकिरंदे निकिरंदे तुंहिंजो चिरे जेको हिते थी वियो आबाद आहे, उन मदीने वारे सरकार सां जेके न तुंहिंजो कल्ब कढियल हूंदो त हे क़ुर जेको उते लथो न वही हिते तुंहिंजे कल्ब ते पवंदो। उहो गंढ जो तरीक़ो कहिड़ो आहे, तव्हां वेठा आहियो न गंढी वेठा आहियो पंहिंजूं तारूं, उहो क़ुर शरीफ़ तव्हां जेको नबी जे कल्ब ते आहे न अला कल्ब उहो सारो क़ुर तव्हांजे कल्ब ते ईअं ई वेही रहियो आहे जेको अचे थो, क़ुर ईअं ईंदो आहे जीअं अचे थो पियो। सौदा तव्हां खां मां हिकिड़ी ख़ासि इहा अपील थो करे, अर्ज़ु थो कयां पंहिंजे बचनि खे मदरसनि में छॾी। हा इन जो फ़ाइदो तव्हांखे दुनिया में हिकिड़ो इहो थींदो, तव्हांजा बचा सैलरी पवंदा, ज़ाहिर ॻाल्हि आहे इहा। ऐं ॿियो फ़ाइदो तव्हांखे थींदो अहिड़ो जेको जिते बादशाहनि खे उहे मोती ताजनि में बि कोन हूंदा आहिनि, तव्हांखे उहे अलाह तबारक ताला उते करे ॾींदो। मरण खां बाद क़बर जे अंदरि तव्हांखे अजर जो ख़बर पवंदी त मुंहिंजे औलाद में छा नथी ज़रूरत। हदीस पाक खे रिवायत आहे बेज़ाई शरीफ़ में फातिहा सूरत जे फज़ाइल में थो लिखे, हिकिड़ो शख़्स मरी वियो, पोइ हमल छॾे आयो घरवारी जो, पोइ ॿारड़ो बि पोयों जाओ पुटड़ो थी पियो, हे त वीचारो वफ़ात करे को ॾोहारी माण्हू अची वियो अज़ाबनि जे अंदरि मुसीबत में, सख़्तु तकलीफ़ क़बर जी। अल क़बर जन्नत क़बर जहन्नम जे खॾण में हिकिड़ी खॾा या बेशतरी बाग आहे, दुआ आहे अलाह ताला तव्हां असांजे क़बर खे बेशतरी बाग बणाए। बाबा थोरी गर्मी नथा सहूं, मच्छर जो चक्रो था चऊं सहूं, उते अहिड़ी भीड़ जो हेॾो हथ तख़्तल जे अॻिला पासे केरु झलींदो इन जी। हिकिड़ी राति ज़रूरु अचण वारी आहे, हिकिड़ी राति में हींअर वेठा त मजलिस खे हिकु राति क़बर में ईंदी ज़रूरु, फ़र्क़ु कोन्हे ज़रूरी त पोइ अलाह ताला शाला उते आराम ॾिए। फरमायो त जेको पोइ उते उन शख़्स खे 6 साल खां पोइ अज़ाब लही वियो, 6 साल हिन खे अजब अची वियो। अलाह ताला जी दरगाह बंदि कई त रब मां खां अज़ाब लथो, इहो कीअं थियो? रब ताला जी तरफ़ां मलाइका आया, उन्हनि अची ॿुधायोसि त तूं छॾे आया पोइ तो ॿारड़ो तुंहिंजो नंढड़ो सो थियो वॾो, उहो पुटड़ो, हुनखे चङो मदरसे में हुनखे उस्ताद पढ़ायो बिस्मिल्लाह रहमान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे मां रब खे शर्म थो अचे जे ॿार तुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह चए, मां तोखे अज़ाब करियां। अलाह जेकॾहिं क़बर जी अज़ाब खां बचणो अथव ऐं उन में पकी ॻाल्हि, हिकिड़ो माण्हू त उमेद में आहे त अलाह मूंखे क़बर जे अज़ाब बचाईंदो, नमाज़ पढ़ां थो, रोज़ा रखां थो, हज कयां थो, ज़कात ॾियां थो, नेकीअ जो फलाणो 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 कमु, इहे सभु उमेद जी ॻाल्हियूं आहिनि। पर यकीन जी ॻाल्हि तॾहिं जॾहिं तूं पुट खे क़ुर ते विहारियो न, हाणे जॾहिं मरी पए त यकीन अज़ाब क़बर में न थींदी, ज़मानत आहे। हाणे अहिड़ो समर जो माण्हू पंहिंजो विञाए त ॿिया ॻाल्हि ठहे कान थी। हिमत कजे बाबा, हा तव्हांजे लालू में मदरसो आहे, खोड़ थोरो मदरसा हेॾे होॾे, तव्हांजे ॻोठ जा ॿार हेॾे असांजे बि पढ़ंदा आहिनि, कंबर में मदरसो अथव, लालू में मदरसो आहे, पहिरियों वारा में मदरसनि जे विच में फाथा पिया आहियो, मथां ॿारनि खे तव्हां घुसाईंदा आहियो, ॿार पहुचाए छॾियो। इहे सम्झो त अलाह ताला रिज़्क़ ॾिनो आहे, असांजे क़बर जो समर आहे इहो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला मन तरक सदक़तन जारियतन औ वलदन सालिहन यदऊ लहू औ इल्मन युंतफा बिही। पर हुते 3 माण्हुनि जा क़बर जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि दुनिया ते अञा बि, मरण खां बाद दरवाज़ो बंदि, क़बर सफ़ा सील मोर, पर 3 माण्हुनि जो दर खुलियल हूंदो आहे, दर पटियल हूंदो आहे क़बर जो, दुनिया जो फ़ाइदो पहुचंदो अथसि। कहिड़ो? इला मन तरक सदक़तन जारियतन, ख़ैरात सॼी जारी, का मस्जिद, को मुसाफ़िर खानो, को मदरसो, को रस्तो ठाराई, का पुल हणाई, का खूह खणाई, का जाइ आराम जी पछाड़ी ॿियो न त वण खणी कराई, पोइ जीत जोड़े पखी पखण मिले माण्हू में छा में, इहो बि हुनखे अॼु आहे। सदक़तन जारी वलदन सालिहन यदऊ लहू, या पुटु छॾे नेक सालिह जो दुआ पे थो करे हुनजे लाइ, जॾहिं मथे जो हथ खणे त मुंहिंजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं औलाद कंहिंजे लाइ हथ मथे खणंदी आहे त रहमत हेठि लही पवंदी आहे, दर्जा हिन जा बुलंदी पवंदा आहिनि, चवंदो आहे त रब हे मुंहिंजा दर्जा कीअं बुलंद थिया? अलाह फरमाईंदो आहे पुटु तुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे। या इल्म छॾे आयो माण्हुनि खे सम्झाए सेखारे मसइला, हाणे उहे तौहीद ते, रिसालत ते, ऐं साईं फतवा ते, तकवा ते, हिदायत ते केतिरा माण्हू बीठा आहिनि, पंहिंजे उन जहालत खां बचा, गुमराही खां बचा, पंहिंजी ज़िंदगी पिया था इल्म दिन जी गुज़ारनि, फर्मा बरदारी गुज़ारनि। हिकिड़ो माण्हू मसइला सेखारे आयो आहे, मरण खां बाद उन्हनि जो सवाबु ॿुधो बटाई मिलंदसि, कंहिंजे अजर में कमी न हूंदी, घटाई न हूंदी। अलाह तबारक व तआला असांखे तव्हांखे दीन सां तालुक ॾियारे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। अलाह सां शरीक कंहिंखे न कबो, रब ताला जे ख़ालिक़ियत तमामु वॾी आहे। अलाह ताला जी ख़ालिक़ियत अहिड़ी आहे जो असांजे वजूद जे मथां रब तबारक व तआला हर तरह जी पालना शुरू करे ॾिनी, पैदा करे वजूद जे बका जो इंतज़ाम कयईं। बका असांजो 2 क़िस्मनि जो कयईं, फरमायो ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ, ज़मीन में जेकी सभु तरह जो आहे, खाओ पीओ, पर कुलू वशरबू वला तुस्रिफू, अजायो ख़र्च न कजो, बेसूद ध्यानु न कजो, हराम न खाइजो, नुक़सान न कजो। हीअ रब तबारक व तआला क़ुर पाक में फरमायो। असांजे हिन बदन ऐं हैवानियत जो बकाउ, रूहानियत जो बकाउ कीअं कयईं?
अलाह ताला क़ुर आसमान में झला थो क़ुर असां आसमान में झला थोसीं ऐं इहो नबीअ जे क़ल्ब ते लथो उतां असांजूं 3 तारूं नबीअ जे क़ल्ब सां गॾिजनि इताअत जी तार नबीअ जे क़ल्ब सां इज़त जी तार नबीअ जे क़ल्ब सां मुहबत जी तार नबीअ जे क़ल्ब सां 3 तारूं जॾहिं लॻी वेंदो हिकदमि क़ल्ब रोशन थी पवंदो जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ल्ब ते फैज़ हूंदो इलाही दिलि ते ईंदो हा का बि हिकिड़ी तार जेकॾहिं टुटी पवंदी त फैज़ कोन ईंदो बाबा कमु न थींदो छो त 3 तारूं जिते गॾियल आहिनि उते ॿिनि सां कमु न थींदो आहे जिते क़ल्ब में 2 गॾियल आहिनि उते हिक सां कमु न थींदो आहे दस्तूर आहे दुआ करे अलाह ताला असांजे दिलनि में नबीअ जी इज़त अता करे मुहबत अता करे ताबेदारी अता करे इज़त नबीअ जी में छा थींदो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान खां मथे बि कंहिंजी शान न सम्झिबो असां वटि हिकिड़ी अहिड़ी क़ौम आहे जेका चवंदी आहे त नबीअ खां इमाम जो दर्जो मथे आहे हा शिया फ़क़ीर चवंदा आहिनि त नबीअ खां इमाम जो दर्जो मथे आहे हाणे नबीअ खे इमाम जो दर्जो मथे थिए त इमाम त जेको हलनि था पिया त पोइ ख़ातम नबीअनि जो मसइलो ख़तमु थी वियो इन मज़हब त नुबूअत खे ख़तमु करे छॾियो अलाह तबारक व तआला सां हज़रत अली खे शरीक कयूं चयूं त अली इलाह न करो तौहीद बि ख़तमु रिसालत बि ख़तमु क़ुर चई त क़ुर जेको हिकिड़ो त बकरी खाई वियो भई इमाम खणी विया कार में जॾहिं हाणे क़यामत ताईं त हिते झगड़ो खोली वेठा आहिनि हुनजे इंतज़ार में प्रोग्राम ई कोन सॼी हूंदी वाणियुनि खे वाणियुनि खे ग्रंथ साहिब आहे का गीता था कनि हिन खे एतिरो बि कोन्हे हे क़ुर त हुनजो आहे कोन कहिड़ो कुल आहे छा सम्झाए मुस्लमान जी क़ौम आई आहे प्रोग्राम ई कोन सॼी उमिरि बसि ऐं क़ुर बि ख़तमु ऐं काबो बि ख़तमु करबला जी असांजो क़िबलो आहे हज बि उते जी सवार थी आयो आहे हज जी कोई ज़रूरत आहे हाणे काबो बि ख़तमु क़ुर बि ख़तमु छो त हू क़ुर त वियो न जॾहिं इमाम साहिबु हाणे घर में वियो आहे खणी हिते काबो बि ख़तमु क़ुर बि ख़तमु नबीअ खां इमाम मथे त नुबूअत बि छुटी अलाह ताला अली शरीफ़ अलाह ताला तबारक व तआला में चकिजी पियो हज़रत अली साईं खे वागुन ॾिसे इहे सभु सुबुह हिननि जा सदर किताबनि में हीअ बि मज़हब आहे और मुस्लमाननि सां धन धनाईंदा अथनि मिटियूं माइटियूं कंदा खाईंदा पीअंदा घुमंदा गदंदा बसि इहा हालत आहे हेॾी गफ़लत आहे हेॾो धंधो आहे कंहिंखे कन ते जो बि नथी रिंगे पई हा सजो वरी कंदई थोरी झले खे सजो कंदई कागर ₹5 जा वठी वरी हुन में जो खोखो ठाहे वरी हुनखे सजो कंदई कहिड़ी इंसानियत आहे इहा कहिड़ी हालत मुसीबत छा आहे अलाह तबारक व तआला जॾहिं हुज़ूर साईं खे पैदा कयो अमा आमना साहिब थी फरमाए त जॾहिं पैदा थिया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त नूर जूं लाटूं एॾियूं थी जो शाम जी माड़ियूं पई ॾिसां ऐं वरी जो तवजो करे का सूर का तकलीफ़ जीअं वियाई असांखे को असर ई कोन ऐं अमल जे ज़माने में बि को असर कोन का तकलीफ़ कान कॾहिं कॾहिं आवाज़ ईंदो हो त बि श्री आमना आमना बिशारत कजांइ जो तुंहिंजे पेट में नबी पर आवाज़ ईंदा हुआ पोइ उन वक़्तु वरी आवाज़ आयो अञा जो ॾिसां त सिर सजे में अथसि पर सजा त दुनिया खे 360 बुतनि खे थींदा हुआ इब्राहिम अलैहिस्सलाम खे माण्हू सजदो कंदा हुआ इस्माइल अलैहिस्सलाम जे बुत खे सजदो कंदा हुआ लात मनात खे सजदो कंदा हुआ हुबर खे सजदो कंदा हुआ उसाफ नाइल खे सजदो कंदा हुआ हेॾी हालत हूंदी हुई दुनिया में बसि सजा में थींदा बुतनि खे पथर बि ठाहियूं इहा हालत हूंदी हालांकि वॾा मोहतबर इज़त वारा वॾा वॾा सरदार सजो वरी पथर ॾियारो इहा हालत पोइ फरमायो त मां जॾहिं सात सिर सजे में पर अलाए कंहिंखे सजदो आहे पर आंगुर मथे ई त मुंहिंजो अलाह सजदो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जो नारो इन वजह फ़ख़्र समावत हुज़ूर साईं जे आंगुर जे इशारे सां उहो नारो तय करे छॾियो की त मुंहिंजो सजो उन ज़ात कजे मूंखे पैदा कयो अञा इहा ॻाल्हि हिते थी त आवाज़ आयो त हे अमना तोखे मुबारक हुजे सईदुल मुरसलीन ख़ातम नबी तुंहिंजे पेट में छा पैदा थियो आहे नालो रखजांइसि मोहम्मद आई सम्झ में ॻाल्हि की न हाणे छा थी पियो जिस्म बि मोहम्मद जो इस्म बि मोहम्मद जो नालो इस्म माना नालो जिस्म बि मोहम्मद जो इस्म बि मोहम्मद जो ऐं सजे में नक्श बि मोहम्मद जो थी पियो छो त सिर जेको आहे सो बीम आहे हथ जेके भरिसां रखियल आहिनि सजे में इहे मीम जो पासो जेको छिकिजी आहे और ते वरी ठुठ को वकड़ खाई जॾहिं कंध खां मोट करे इहा हे थी पई वरी कमर जो ॿियो वकड़ इहो मीम थी पियो कदमनि ते जॾहिं इस्म मोटियो त इहो दाल थी पियो हाणे जिस्म बि मोहम्मद जो इस्म बि मोहम्मद जो नक्श बि मोहम्मद जो ऐं सिर आहे सजे में अलाह ताला की इहा अदा एॾी प्यारी आहे जे तूं बि सजदो कंदो आहे त जीअं मोहम्मद जो नक्श प्यारो अथसि अॼु तूं जेकॾहिं सजदो कंदो आहे त तुंहिंजो नक्श बि उहो मोहम्मद जो नक्श थो थिए छो त तोखे बि सिर आहे तोखे बि बाहूं आहिनि मोट ते हे थी ठहे कमर बि तोखे आहे मीम थियो इस्म उहो थी पियो जीअं तूं कलम सां मोहम्मद रखंदो आहे तूं सजे में पंहिंजो इस्म नबीअ जो इन सां नक्श ठाहींदो आहे पोइ अलाह ताला खे जीअं नक्श प्यारो आहे उहो थियो हे नक्श प्यारो ॻाल्हि सम्झ में आई की न आई ठीकु आहे न हाणे ॿुध ॻाल्हि
इहो नक्श रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद जो नक्श अलाह ताला जे साम्हूं हुजे कंहिंखे ॿिए जे साम्हूं हुजे पोइ तूं पथर जे आलो इहो झुकाए, झंडे जे आलो झुकाए, ताबूत जे आलो झुकाए, शहबाज़ जे आलो झुकाए, हा कंहिं जे आलो झुकाए, हाथी जे आलो झुकाए, ख़बर जे आलो झुकाए, पिपर जे आलो झुकाए, बाहि जे आलो झुकाए, दरिया जे आलो झुकाए, छा इन नक्श मोहम्मद जी एॾी बेइज़ती कंदे? हे तुंहिंजी गैरत आई आहे। मुस्लमान हिन ॻाल्हि खे सम्झ, अलाह तबारक ताला जो ज़िक्र कर, रब ताला जे आलो झुकी थो, चओ सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। अलाह ताला तो मन आरदन ज़िक्री फ़इन लहू मईशतन दंका, जेको मुंहुं मोड़ींदो मुंहिंजी यादगिरी खां पोइ बेशक ज़िंदगी हुनजी तंग आहे। नहशुरु यौमल क़ियामत, मां क़यामत ॾींहुं असां हुनखे अंधो करे उथारींदासीं, बसि अंधो थी चवंदो रब्बिल महशरतनी या मां वक़द कुंतु बसीरा, अलाह मूंखे तो अंधो छो करे उथारियो, मां तव्हांखे दुनिया में ॾिसंदो हुउसि। क़ाल कज़ालिका आयातुना फनसीता, मुंहिंजूं आयतूं क़ुरान जूं तो वटि आयूं, पोइ तो हुननि खे विसारियो। कज़ालिका यौम तुनसा, असां बि तोखे विसारियो, माना अंधो करे छॾियोसीं। कज़ालिक नजज़ी मन असरफ, अहिड़ी तरह जेको इसराफ़ कंदो आहे, अजाई पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे, उनखे असां अहिड़ी सज़ा ॾींदा आहियूं। आयात रब्बी, पंहिंजे पालींदड़ जे आयतुनि ते ईमान बि नथो आणे। वला अज़ाबुल आख़िरत अशद्दु वअबक़ा, आख़िरत जो अज़ाब अञा अॻिते आहे।